नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां या बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म के बजट खां पोइ नयूं आम चूंडुनि जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त इस्लामाबाद जा रस्ता हर सूरत में खुलणु घुरिजनि। धरणे हणण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी। बेएतमादी वारी रिथ ते 3 या 4 अप्रैल ते वोटिंग थींदी। वोटिंग लाइ नाज़िम जोखियो केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम खे दुबई मां आंदो पियो वञे। केस एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वेंदो। DG FIA खे चयो आहे त जाम अब्दुल करीम खे गिरफ़्तार कयो वञे। IG सिंध खे बि हिदायत कई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु पारा चनार जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। मुस्लिम लीग नून जो महांगाई मार्च अॼु इस्लामाबाद लाइ रवानो थींदो। महांगाई मार्च जी क़ियादत नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ कंदा। काफ़िलो गुजरांवाला ऐं जलम खां थींदो इस्लामाबाद पहुचंदो। JUI जो महांगाई मार्च अॼु KPK खां इस्लामाबाद लाइ रवानो थींदो। मालाकंड हज़ारा डिवीज़न ऐं क़बाइली इलाइक़नि में काफ़िला इस्लामाबाद लाइ रवाना थींदा। सभई काफ़िला सुभाणे मौलाना फज़ल रहमान जी क़यादत में हकला खां इस्लामाबाद लाइ रवाना थींदा। इस्लामाबाद में हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धिर जे जलसनि लाइ इंतिज़ामिया जूं तयारियूं। पुलिस ऐं इंतिज़ामिया जो रेड ज़ोन मुकमिल करण जो सील करण जो फ़ैसिलो। पुलिस जो चवणु आहे त सियासी पार्टियुनि जे कारकुननि खे को बि रोड सील करण जो न ॾिनो वेंदो। PTI ऐं PDM जी रैली लाइ ट्रैफ़िक प्लान जोड़ियो वियो आहे। बेएतमादी रिथ खे नाकाम बणाइण लाइ हुकूमत सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां अॼु MQM जी क़यादत मुलाक़ात कंदी। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल तोड़े बेएतमादी रिथ ते वीचार वेंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ नाकाम बणाइण लाइ सरगर्म। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी अॼु चौधरी भाइरनि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अहम पैगाम पहुचाईंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सियासी कमेटी जो इजलास तलब करे वरितो। बेएतमादी रिथ मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल तोड़े सुभाणे वारे जलसे बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु कमालिया यूनिवर्सिटी जे पीढ़ी जो पथ रखंदो। इमरान ख़ान जलसे खे बि ख़िताब कंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस के केसनि में मुसलसिल घटिताई अचण लॻी। आलमी वबा सबबि 4 मरीज़ फ़ौत विया। फ़ौतुनि जो अंग 30,340 थी वियो। 24 कलाकनि दौरान 189 नवां केस रिपोर्ट। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिकु हफ़्ते दौरान मौसम गरम रहण जो इम्कान। कराची में गर्मी पद 40 खां 42 सेंटीग्रेड रहण जो इम्कान। गुज़िरियल ॾींहुं कराची में गर्मी पद 40 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। गडा में मकी शाह मज़ार वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप हमीदुल्ला तौर थी। मिठी थाणे ते पुलिस तशद्दुद में फ़ौतियल नौजवान भागचंद मेंगवाड़ वारो मामिलो। मक़तूल जो लाश गुज़िरियल 24 कलाकनि खां थाणे ते पियल। पुलिस ख़िलाफ़ वारसनि जो थाणे जी गेट आॾो धरणो जारी। पुलिस मामले जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। ऐं दाबेजी जे शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी मां नौजवान जो लाश जी सुञाणप रंगियार ख़ान वासी मोहम्मद काशिफ तौर थी।